कफन। अज तो मुझे महबूब जे चेहरे में चंड अटकी पियो है। ऐं साॻी तरह तुंहिंजे चेहरे में भी चंड आहे ऐं दिल जी हर तार में तुंहिंजे प्यार जी पचार हूंदी आहे। मुंहिंजी दिल त अॻे भी तोखे घणो घुरंदी हुई, पर हाणे सोट खां पोइ तूं मुंहिंजो घोट थो थी ऐं इन ख़ुशीअ में हिन दिल जी धड़कन बंदि न थी वञे। तूं वञ त मां पंहिंजी दिल खे तसली ॾियां। तूं वञ। 7 ॾींहं हिते बीठे गुज़ारिया, छे तुंहिंजी इजाज़त हुजे रम। न तूं वञ। भला मूंखे मारण जो इरादो कयो अथई छा? वञ तूं, वञ तूं हाणे। बेले मारवी पाड़ी तू भरी वजन हुशोरो असाजे न गंजा फोटो तो कढे। मां संजा तो शहर जो तो लगे हलो तो फोटो वारे जो मथो दा बजाऊ वते तो साजी मां जा फोटो कढंदो। अदा ई छोरो असाजे छोकरन जा फोटो कढी शहर में वञी पंहिंजे दोस्तनि सां बटाकू हणंदो त ही छोकरियूं मुंहिंजूं दोस्त आहिनि। पोइ देरि छो था कयो? हलो त ॾियूं सली धमाल। न या कैमरा खणे ऐं न हिन ॻोठ जो रुख करे। अदा अचो त जूस डंडन जो वसकारो। ये तो मरी वियो। जालिम ही केड़ो कर गई। अदा हाणे छा थींदो?
मुराद हाशिम जा पुत्र नाहक करे विया मूंसां मां पंहिंजे भाणे जो पलां तो ज़रूरु कंदुसि पहिरियों मां हिन जो लाश खणाए अधी वारनि वटि पहुचो पोइ खून जो बदिलो खून थींदो खून सब्र कर अदा सब्र कर जनम जो भाणे जो मारियो आहे मां उन्हनि खे ज़रूरु मारींदुसि छो त भाणे जा त बलाउनि खे बि प्यारा हूंदा आहिनि सजा ओबा नूर मिठे जो कसमा सां हुनखे ॼाणी वाणी कोन मारियो आहे इत्तफ़ाक़ी मरी पियो आहे हाँ बाबा तकदीरी धक लगुस ऐं मरी पियो बाबा मारवी ऐं राबेला जा फोटू पियो कढे उन करे विड़ियासीं ऐं मरी पियो बाबा असां हुनखे मारणो कोन पे चाहियो इत्तफ़ाक़ थी वियो अरे केरु मञीदो त धको इत्तफ़ाक़ी हुयो अरे माण्हू त मरी पियो न मनठार हाँ बाबा जेका ग़लती थियणी हुई सा त थी वई पर हाणे वेही वीचारण खां बहितर थींदो त कुझु कजे छा बि खणी कयूं खून त असांजी गिची में आहे न हाकिम ऐं जबार वारनि जी दुश्मनी अलॻि ऐं ख़बर नाहे त अकबर वारा कहिड़ो कोहराम मचाईंदा अरे पंहिंजे ख़ुशियुनि जा पाण दुश्मन थी पिया आहियो एतिरो त सोचियो आहे मामूली ॻाल्हि तां हणी माण्हू मारे छॾियव उन जो अंजाम बि भोगणो पवंदो मनठार अंजाम बि भोगणो पवंदो अदा हाशिम असांजे छोकरनि नाहक त कयो आहे न फोटूअ जे ॻाल्हि तां माण्हू मारबो आहे छा ओबा हाकिम जबार ऐं अकबर साहब वारा असांखे मारे वेंदा न इन जी का परवाह न आहे ओबा नाहक असांजे हथां खून थी वियो इन ॻाल्हि जो वीचार मारे थो अबा बाबा असां ते खून जो दाग लॻणो बाक़ी ख़ुदा ॼाणे थो खून करण जे इरादे सां असां बि कोन विढ़ियासीं अदा हाशिम हल त हाणे वॾेरे मिठल खान ॾे हलूं मामलो ठारण जे लाइ अदा मुराद अञा लाश हाकिम जन जे घर में पियो आहे वॾेरो वरी कहिड़ो मामलो ठारींदो बाबा हर मसइले जो हल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि वरियल ॻाल्हियुनि वसीले मसइले खे हल करण जी असां वटि काथे वसियत आहे यार काथे वसियत आहे जेकॾहिं मालिक ॻाल्हियुनि जी हामी भरनि था त पोइ खून जो डंडो काथों भरींदासीं अलाह भली कंदो अदा हाशिम जे थोरी ॻाल्हि तां छोकरनि मामलो गिचीअ में विधो आहे त उनखे ठारणो त पवंदो न त पोइ निभाइणो त पवंदो न तूं हलो त हलूं था मिठल खान ॾे अरे कार करे छॾियो असुल सफ़ा नाहक करे छॾियो अरे मामूली ॻाल्हि ते माण्हू मारे छॾियो अरे को कहकाओ बि कोन आयो तव्हांखे को कहका बि कोन आयो खबर ना है वो केड़ी क़यामत बर्पा कंदा असां ते जिन जो जवान पुट मारियो आहे मुझे ॿाहिरनि मारवी रब पाक को पंहिंजो करम करे बाक़ी खून जो पलान त खून ही थींदो आहे जे ॻाल्हि झेड़े में पई न त बंदूकूं हयातियूं गिड़काए वेंदियूं मातब हूंदो क़यामत हूंदी राबेल असांजी ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई मारवी सोट वारनि जो जज़्बाती अंदाज़ ॾिसी मूंखे अॻ में ख़ौफ़ खाए पियो त पराओ माण्हू मारे न विझण ऐं ईअं ई थियो ऐं विधऊं सभिनीनि खे सूरनि में पाण बि परेशानियुनि में पइजी विया आहिनि त पराओ माण्हू मारे न विझनि ऐं ईअं ई थियो हाणे त हशर जहिड़ी हयाती गुज़रंदी राबेल असांजी रब पाक खां दुआ घुर त आसानी वारो मामिलो थिए न त जीअर ई मुआ हूंदासीं मारवी दुआ त दिलि हर घड़ी घुरे थी पर सोट वारनि जो कलूर थियल एतिरो जल्दी किथे ख़त्म थींदो मूंखे त मनठार जो वीचार आहे अमन ऐं मोहब्बत जो मतवालो माण्हू ईअं माण्हू मारे विझंदो मूं त कॾहिं सोचियो बि न हो ग़लती में अदावारनि खां माण्हू त मोह पर असां बि ॼण खूनी थी पियासीं सभु हुन जी मौत सां ॼण मरी चुका आहियूं हीअ जिस्म में जेका जान आहे से पसा ॼण परावा थियण में पल भी देर न कंदा ईअं थो लॻे राबेल ॼण रब टुटल हुजे असां खां ईअं न चओ चरी
अदा कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं अदी मरियम खे त असां पंहिंजो भाणे जो माराए लाश खणी आया आहियूं। जबार कयो कलूर आहे हाशिम जे पुटनि, पर छा अदा खून कयो अथऊं, असां बि खून जे बदिरां खून कंदासीं। सभु हाशिम जा पुट हिकु सजाद जे एवज़ मरदा। बख़्श कोन कंदासीं, पर पहिरियों अलाह जी अमानत उन जे हवाले कई। तो रोकियो अदा, न त हिन वक़्तु बि हाशिम जे घर में बि तॾो हुजे हा, ऐं असां बि अदी मरियम अकबर सां अखियूं मिलाइण जे क़ाबिल हुजऊं हा त असां बि पलांद करे आया आहियूं। अदा ज़ालिमन असांजो जवान भाणे जो मारे छॾियो ऐं पंहिंजे हयातीअ जा बि दुश्मन थिया। हाकिम जबार छा थियो आहे? ख़ैर त आहे? मरियम असां सां ना कुदियो मरियम या ताके जान दो अदा मुझे बहुत ही अदा तुंहिंजे पुटनि नाहक माण्हू मारे छॾियो आहे हाशिम। तूं वर मां वटि आयो आहीं त मां तुंहिंजी मदद कयां। बाबा वाह रखो, तव्हां वॾा आहियो, ॿी का वाट कोन थी सुझे, असांजी मदद कयो साईं। हाशिम मिठल खान वटि आयो आहीं, मां कोशिश कंदुसि त तव्हांजो मामिलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल कयां, पर तोखे खून जो फ़ैसिलो भरणो पवंदो। मां हक़ कंदुसि, न हक़ कोन कंदुसि। बाबा तव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते, पर झेड़े खां बचायो बस। मुराद मां कमदार खे उन्हनि ॾे मोकिलियां थो, जेकॾहिं मनी विया त झेड़ो कोन थींदो। साईं तव्हां हाकिम आहियो, तव्हांजे हुकुम खां केरु कंधो कटराईंदो? हा बाबा वाहर कयो, मां झेड़े खे मुंहुं ॾेई कोन सघंदुसि। साईं मुंहिंजे पुटनि खां इतफ़ाक़ थी वियो आहे, असांजो हुननि सां को बि दुश्मनो कोन हुयो। हाशिम हू तव्हांजा दुश्मन कोन हुया, पर तव्हां हुननि जा दुश्मन थी पियो, वेचारे जो सिर खणी छॾियो। कमदार ॼाणी वाणी मुंहिंजे पुटनि हाकिम जे भाणेजे खे कोन मारियो आहे। कमदार इतफ़ाक़ी धकु लॻी वियो अथसि, रब शाहिद आहे, असां बेगुनाह आहियूं। कमदार धकु ॼाणी वाणी या ओचितो हाशिम, पर तुंहिंजे पुटनि खे त सोचणु घुरिबो हो त हुन जो ॾोह कहिड़ो आहे। फोटू कढण ते विया ऐं माण्हू मारे विधो अथनि। मुराद मां तव्हांजे मामले खे थधो करण जी कोशिश कयां थो, तव्हां वॾो ज़ुल्म कयो आहे, पुलिस कोन मारबा आहिनि। हाशिम जे पुटनि बेदर्दीअ सां अकबर जे पुट खे मारियो आहे। बस बाबा, हे मां तव्हांखे हथ थो ॿधा,
तव्हां पाण फ़ैसिलो कयो, मूंखे ॿिए नाहक खां बचायो मुख्तार। कमदार शहर वञ, अकबर वारनि खे वञी मुंहिंजो पैगाम ॾे, को बि जहिड़ो ऐं पुलिस में मामलो न विझनि, मां हुन जो फ़ैसिलो कंदुसि। ऐं हा, जीअं कॾो खणनि न त सिधो मां वटि अचनि। ठीकु आहे मोहतार साईं, मां हाणे ई वञां थो। सभु कम तुंहिंजा आहिनि मंठार, तुंहिंजा, न तूं चवे या न जहिड़ो थिए हा। वाह दा वाह, असांजे नगनि जा को फोटू कढे ऐं मां अखियूं बंदि करे ॾिसंदो रहां, ईअं न, ईअं कोन थींदो, गिर त कोन विञाए बि। त पोइ हाणे केरु मोड़ींदो? खून जो मामलो आहे मंठार, खून जो। अदा मूं तव्हांखे ईअं कोन चयो त माण्हू मारणो आहे। हाणे पाण में जहिड़ो कंदव छा था, जेको थियो मुंहुं ॾींदासीं। जे हक़म वारनि जहिड़ो कयो त जहिड़ो कंदासीं, जे मुड़िया त कंदासीं मेड़ियूं। कंहिं कंहिं ॾे मेड़ियूं करे हलंदासीं भरियल, कंहिं कंहिं ॾे। अदा असां में जहिड़े ज़रूरत कोन्हे, हर दर ते मेड़ खणी वञिणो पए त बि वञिजो, बाक़ी वेहण जी ॻाल्हि न कजो। मारवी, असां हुनखे मारणु कोन पिया चाहियूं भेण, तूं असां ते यकीन कर। मुझे यकीन करण सां या न करण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो अदा? जिनजो जवान पुटु मरी वियो उन्हनि खे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? उहे भली असांखे मारे वञनि, पर तूं मायूस न थी मारवी। असांजो तोमें साह आहे, तोखे ॾुखारियो नथा ॾिसी सघूं। वीचारे खे मौत वठी आयो, न अचे हा न वरी मरे हा। राबेल हुनजे मौत जो दुख असांखे बि थियो आहे, पर हुन कम ई अहिड़ो कयो जेका हुनखे सज़ा मिली। मंठार, मूंखे त तुंहिंजी सोच ते वीचार थियो आहे। तुंहिंजे वाता सदाई अमन जूं ॻाल्हियूं ॻाइबियूं हुयूं ऐं अॼु वरी जहिड़े जूं ॻाल्हियूं थो करी। हैरत थी थिए। शाबाश अथई मंठार, शाबाश अथई। कफन